लाड़काणे में बदतरीन लोड शेडिंग जो जेको सिलसिलो आहे उहो बरक़रार आहे ऐं तक़रीबन 12 खां 14 कलाक जेका आहे हिते बिजलीअ जी लोड शेडिंग जारी आहे। इन हवाले सां जेतोणीकि हिते 3 महीना अॻु में बि लॉकडाउन बरक़रार हो ऐं हिन वक़्तु बि लॉकडाउन बरक़रार आहे, जंहिंजे करे हर क़िस्म जो जेको कारोबार आहे उहो बंदि आहे, बाज़ारूं बंदि आहिनि, इवन जेके आहिनि उहे कारखाना उहे बंदि पियल आहिनि, जंहिंजे करे जेका कंज़्यूम थींदी आहे जिन जिन हंधनि ते बिजली उहे समूरा हंध बंदि आहिनि ऐं उनजे बावजूदि बि जेको आहे हीअ लोड शेडिंग जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। हीअ जेका हिन वक़्तु हंगामी सूरत हाल आहे मुल्क सिंध ऐं लाड़काणे ज़िले ऐं शहर जे अंदरि, त उन में जेको आहे सो तमामु घणा माण्हू मुश्किलात खे बिजली जी लोड शेडिंग सबबु फेस करे रहिया आहिनि ऐं माण्हुनि जो हितां जे शहरनि जो हितां जे वापारियुनि जो इहो मुतालबो आहे त वफ़ाक़ी सरकार कंहिं बि तरह सां माण्हुनि खे जेको आहे सो सहूलियतूं न पई फराहम करे ऐं बहितर हिन वक़्तु बि जेका आहे जॾहिं मुश्किल वक़्तु आहे, ॾुखियो वक़्तु आहे, त उन वक़्तु जेका आहे हीअ लोड शेडिंग जो जेको सिलसिलो आहे उहो बरक़रार रखे अञा वधीक माण्हुनि खे जेको आहे सो मुश्किलनि में मुब्तला करे रही आहे। हितां जे माण्हुनि जो इहो मुतालबो आहे त फौरी तौर ते वफ़ाक़ी सरकार इमरान ख़ान जी जेका हुकूमत आहे हीअ जेको लोड शेडिंग आहे लाड़काणे ज़िले जे अंदरि, लाड़काणे शहर जे अंदरि, उनजो ख़ात्मो करे माण्हुनि खे बिजली फ़राहम कई वञे।